उन्हनि सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहिनि, पर धरती धड़ियुनि सां ॻाल्हियूं नथा कनि। धरती धड़ियुनि जा माण्हू कमनि था, धरती धड़ियुनि जा माण्हू जा चिचड़ लाश कढनि। त तव्हां इन रवैये सां माण्हुनि मां कहिड़ी उमेद था कयो? इन सां असांजो माण्हू बाग़ी न थींदो, ॿियो छा थींदो? जेकॾहिं तव्हां मूंखे कबी था त मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा भाउ, मुंहिंजो पीउ हिन रियासत जा बाक़ी बणिबा, भई तव्हां ते लानत विझंदा। अहिड़ी रीति तव्हां कंहिं बि बचे खे खपंदा त उनजी फैमिली, उनजा बच्चा हिन रियासत जा बाक़ी बणिबा, तव्हां ते लानत विझंदा। तव्हां पाण बाक़ी बणायो था। तव्हां चाहियो था त सिंध जो माण्हू हथियार खणे ऐं मज़ाक करे त तव्हां उन्हनि खे नस्ल कुशी आराम सां करे सघो। जेकॾहिं तव्हां वाकई jamhuri रियासत जा लंबारीवार हुजो हा, जेकॾहिं तव्हां वाकई इंसानी हक़नि जी तंज़ीम ऐं हक़नि जा दावेदार हुजो हा, त इहे संगीन नकारे इंसाननि जी न कयो आहे। इहे इंसानी हक़नि जे चार्टर जी नकारे बेहुरमती न कयो आहे। पंहिंजे कानून जे, आइन जे आर्टिकलनि खे तोड़े मरोड़े असांजा माण्हू कमे गुम कयो आहे। पर तव्हां पंहिंजे अदालती निज़ाम जे अंदरि उन्हनि खे पेश कयो आहे, उन्हनि ते चार्ज क्लेम हलायो आहे, उन्हनि खे फेर ट्रायल जो हक़ ॾियो आहे, पर तव्हां हीअ नथा करणु चाहियो। छो जो तव्हांखे ख़बर आहे त तव्हां कूड़ा ऐं ठग आहियो। तव्हां वटि असांजे खपे महफ़ूज़ थियल माण्हुनि जे लाइ के बि सबूत न आहिनि त उहे कंहिं ॾोह में मुलवस आहिनि। उन करे ई असांजूं अदालतूं हुननि खे बेगुनाह करार ॾेई बाइज़त बरी कयो अथई। पर तव्हां वरी अदालतुनि जे दरवाज़नि ते तुरबिया वेठा हूंदा आहियो त अदालत उनखे बरी न कयो आहे, तव्हां वरी खपे गुम करे छॾियो। पोइ आख़िर असांजे माण्हुनि जे आॾो कहिड़ो रस्तो थो बीहे? अञा बि शुकुर कयो सिंध जा ऐं बलोचिस्तान जा माण्हू पुरअमन सां जदोजहद कनि पिया। पुरअमन सां जदोजहद हथ न कयो अथनि, पर ढिलियो उन ॾींहं खां जंहिं सिंध जो माण्हू, बलोचिस्तान जो माण्हू पुरअमन सां सचा रस्ता बंदि ॾिसी करे उनखे ख़ुदा हाफ़िज़ थी करे मज़ामत करे रही अचे त पोइ तव्हांखे केरु बि बचाइण वारो न हूंदो। उन करे हिन वक़्तु बि आउं तव्हांखे ख़बरदार थो कयां त तव्हां सिंध मां खबे गुम कयल, बलोचिस्तान मां खबे गुम कयल, ख़ैबर पख्तूनख्वा मां खबे गुम कयल, पठान खान जोराणी, गफ़ार मरकंड, अयूब कांगड़ो, काशिफ तगड़, इंसाफ दायो, मुर्तज़ा जुड़ेजो, जीएम लगारी, इनायत खुश्क ऐं हसन मरी खां समेत परवेज़ नुआणी खां वठी करे बादशाह बुले ताईं जेके बि खबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। न त ॿी सूरत में सिंध सुजागी फोरम वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स बलोचनि जी मिसिंग पर्सन तंज़ीमुनि सां गॾिजी करे असां कॾहिं तौर ते इतिहाद ठाहे सिंध जे अंदरि हिकु अहिड़ी तरह जी शुरूआत कंदासीं जेका हज़ारनि खां वठी करे लखनि माण्हुनि खे मोही पवंदी। पोइ उन तारीख़ खे तव्हांजो पीउ बि रोके न सघंदो। उन करे आउं वरी बि चवां थो त सिंध बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे माण्हुनि खे आज़ादु कयो, न त ॿी सूरत में हीअ जदोजहद जारी रहंदी। आख़िर में हीअ सिटूं चई जेको छा साईं सुरससी में चयूं उहे तव्हांखे हमेशह थी आहे। पंहिंजी तकलीफ़ ते ख़तमु कंदुसि त हलंदे होत पुनू ॾे पेरनि भर हलंदियासीं, हलंदे होत पुनू ॾे पेरनि भर हलंदियासीं। जे पेरनि हलणु छॾियो त गोॾनि भर घिसकंदियासीं, जे गोॾनि घिसकणु छॾियो त चेल भर चुरंदियासीं, जे चेल चुरणु छॾियो त हथनि भर हलंदियासीं, जे हथनि हलणु छॾियो त ठूठियुनि भर छिड़कंदियासीं, जे ठूठियुनि छिड़कणु छॾियो त सीने भर सुरंदियासीं, जे सीने सुरणु छॾियो त चपनि भर चुरंदियासीं, जे चपनि चुरणु छॾियो त अखियुनि भर ईंदियासीं, जे अखियुनि अचणु छॾियो त रूहानी रिणंदियासीं। मिरूं थी मिरुनि सां जबल झाड़ींदियासीं, मिलियो त मिलंदियासीं, न त घोरी जान जतन।